अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। असांजे हिकिड़े व्यूअर असांखे चयो त इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन एंड टेक्नोलॉजी जे बारे में वीडियो ठाहियो त सिंध यूनिवर्सिटी में इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन एंड टेक्नोलॉजी में कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम हलन था ऐं कहिड़ा कोर्सेस वग़ैरह पढ़ाया वञनि था। अॼु जी वीडियो उन्हनि जे लाइ आहे। इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जेको आहे 1998 में एस्टेब्लिश थियो हुयो फार्मर इंस्टीट्यूट ऑफ फिजिक्स एंड टेक्नोलॉजी में। हाणे जेको आहे रिसेंटली ही जेको इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे इहो फैकल्टी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जे अंदर अचे थो ऐं जेको ऑफर करे थो 4 ईयर 8 सेमेस्टर अंडर ग्रेजुएट प्रोग्राम बीएस इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी। ई प्रपोज्ड कोर्स स्कीम आहे बैचलर डिग्री प्रोग्राम जी जेका 4 ईयर 8 प्रोग्राम्स आहे उनमें ही तव्हांखे सब्जेक्ट्स पढ़ाया वेंदा जंहिंमें इस्लामिक स्टडीज आहे, फंक्शनल इंग्लिश आहे, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आहे, प्रोग्रामिंग फंडामेंटल्स आहे, इंट्रोडक्शन टू इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे, कैलकुलस एंड एनालिटिकल ज्योमेट्री आहे। ईअं ई सेकंड सेमेस्टर आहे, तव्हांजो थर्ड सेमेस्टर आहे, फोर्थ सेमेस्टर आहे, फिफ्थ सेमेस्टर आहे, सिक्स सेमेस्टर आहे, सेवंथ सेमेस्टर जा ही कोर्स आहिनि ऐं ही 8 सेमेस्टर तव्हांजा 8 सेमेस्टर ऐं 4 ईयर डिग्री हूंदी आहे बीएस इंफॉर्मेशन एंड टेक्नोलॉजी जी। ही सभु फैकल्टी मेंबर्स आहिनि जंहिंमें डॉक्टर अब्दुल वहीद मैसर आहे एसोसिएट प्रोफेसर ऐं चेयरमैन आहे बीएस इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो। उन खां प्रोफेसर डॉक्टर खलील रहमान खुंबटी आहे, इहो प्रोफेसर ऐं डीन आहे फैकल्टी ऑफ इंजीनियरिंग टेक्नोलॉजी जो। ईअं ई ॿिया ही सभु प्रोफेसर आहिनि, डॉक्टर लक्ष्मण दास आहे, डॉक्टर ज़ीशान भट्टी आहे, मोहम्मद अली मेमण आहे, बिशारत रसूल मेमण आहे। ईअं ही सभु फैकल्टी मेंबर्स आहिनि जेके करंटली इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में टीचिंग करे रहिया आहिनि। हींअर दुनिया में जेको बीएस इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो जेको आहे तमामु घणो स्कोप आहे। तव्हां इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे थ्रू वेब डेवलपर थी सघो था, तव्हां फ्रंट एंड बैक एंड डेवलपर थी सघो था। मीन्स हींअर जेको आहे पाकिस्तान भी आहिस्ता आहिस्ता टेक्नोलॉजी जी तरफ़ चेंज अची रही आहे। हींअर त नंढनि शहरनि में टेक्नोलॉजी पहुची रही आहे, नंढा सॉफ्टवेयर्स माण्हू ठाहे रहिया आहिनि, बिज़नेस एप्लीकेशन्स ठाहे रहिया आहिनि। त उन्हनि जे लाइ ही बीएस इंफॉर्मेशन एंड टेक्नोलॉजी जेका फील्ड आहे तमामु घणे स्कोप वारी आहे। आईटी जो स्कोप न सिर्फ कंट्री लेवल ते पर ग्लोबली इन जो वॾो स्कोप आहे। त जेके बि बीएस इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में सुठे नमूने सां डिग्री हासिल कंदा त उन्हनि खे पंहिंजे फ्यूचर में परेशान थियण जी ज़रूरत न हूंदी। जेके महिनत करे डिग्री हू फाइनल ईयर खां पहिरियां ई हू जॉब्स में लगी चुका हूंदा, सॉफ्टवेयर हाउसेस में लगी चुका हूंदा, फ्रीलांसिंग ते पंहिंजा कई प्रोजेक्ट करे चुका हूंदा जिन्हनि सुठे नमूने सां बीएस इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी डिग्री खे कंप्लीट कयो हूंदो। उम्मीद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी डिपार्टमेंट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी ऑफ सिंध जे बारे में। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियो जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, तीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो वहां ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।